अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अली हसन चॾड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक पेज अली हसन चॾड़ फैंस। तो दोस्तों अॼु असीं उन धरणे में मौजूदु आहियूं जंहिं धरणे जे लाइ शहीद नसरुल्ला गॾाणी जी अमर असांखे सॾु ॾिनो हो 6 जून ख़मीस जो ॾींहुं आहे। हिते हज़ारनि जी तादाद में माण्हू मौजूदु आहिनि। अव्हांखे उहो ॾेखारींदासीं। हीअ अव्हां ॾिसी सघो था, हज़ारनि जी तादाद में माण्हू मौजूदु आहिनि जेके हिन अमर जे सॾ खे वरनाईंदे हिते गॾु थिया आहिनि। शहीद नसरुल्ला गॾाणी जेको हक़ सच जे आवाज़ हुयो, हक़ सच जी आवाज़ खे दॿायो वियो आहे। हू पंहिंजी कलम ज़रिए, पंहिंजे सोशल मीडिया ज़रिए, हू हिकु सोशल वर्कर बि हो, सहाफ़ी बि हुयो। उन ज़रिए उन्हनि किरदारनि खे अयां कंदो हो जेके हिन इलाइक़े में, हिन ज़िले घोटकी में जेके करप्ट ऑफिसर आहिनि उन्हनि खे अयां कंदो हो ऐं उन्हनि वॾेरनि खे जिन्हनि हितां जो सकून बर्बाद कयो ऐं उन्हनि कुदनि किरदारनि खे जंहिंजे करे हितां जूं फैक्ट्रियूं जेके आहिनि, हितां जा जेके वसाइल आहिनि उहे धारियनि हवाले कया विया आहिनि। उन करे नसरुल्ला गॾाणी हर क़दम आवाज़ उथारींदो हो, हर दम आवाज़ उथारींदो हो। उन जी उनखे इहा सज़ा मिली त हुनखे शहीद कयो वियो आहे। ऐं हीअ शहीद सां जंहिं वचन कयो त असां तोसां गॾु हूंदासीं, उहो इन्हनि वचन खे वरनाईंदे हू हिते गॾु थिया आहिनि। हीअ अव्हांखे ॾेखारींदा हलूं त वॾी तादाद में, हज़ारनि जी तादाद में हिते माण्हू गॾु थिया आहिनि। अव्हां ॾिसी सघो था, वॾी तादाद में हिते माण्हू गॾु थिया आहिनि। हिते हर मकतब फ़िक्र जो माण्हू गॾु थियो आहे। वकील हुजनि, सहाफ़ी हुजनि, सोशल वर्कर हुजनि, सभु जेके हिते गॾु थिया आहिनि। ऐं अव्हांखे धरणो आहे, उन जा जेके फुटेज आहिनि, उन जूं जेके वीडियोज़ आहिनि अव्हांखे ॾेखारींदासीं। सिर्फ बरकत लोग असांखे न खपे, उहा गोली जेका आहे न उहा असांजी कातिल न आहे। असां नथा सम्झूं ही बेगैरत दलाल वग़ैरह ही कंहिं बि माण्हू खे क़बूलदार कराए सघनि था। असां चऊं था असांजो जवाबदार उहा जंहिंजे ख़िलाफ़ नसरुल्ला गॾाणी ॻाल्हायो, जेको हुनखे ख़ामोश करणु चाहींदो हो। शहीद जे कातिलनि ते लाना, शहीद जे कातिलनि ते लाना, सहूलत और जेको है असां मां इंतज़ामिया खां
इहो सुवाल कयां थी तव्हां जेका इहे क़तल कयो वियो आहे त क़तल जा हर तरीक़ा उन्हनि वटि आहिनि पर मां इहो चवणु चाहियां थी उन्हनि इन तरीक़े सां क़तल करे हिकु असां ज़िला घोटकी जी अवाम ते चमाट मारी आहे जो असां जेको आहे जेको आवाज़ उथारींदो ऐं जेको बि हिते आवाज़ खे अवाम जी आवाज़ बणिजो त असां उनखे ईअं ई इन्हनि जो असर ईअं ई थींदो जीअं नसरुल्ला गडाणी खे मारियो वियो आहे ऐं शहीद कयो वियो आहे मुंहिंजा दोस्तो जॾहिं उहो मीरपुर आयो मीरपुर जी आवाम मीरपुर जी गरीब आवाम रेड़ी वारो बूट पॉलिश करण वारो दुकानदार असांजी हिंदू बिरादरी जी न्याणियूं अमड़ियूं उन्हनि जो जहिड़े नमूने इस्तक़बाल कयो मां उन्हनि खे बि सलाम करां थो त हुनी कॾहिं ज़ात पात न कई नसरुल्ला लाइ बि कॾहिं कंहिं बि ज़ात पात न कई आहे अॼु हर क़ौम जा माण्हू हिते मौजूद आहिनि मारनि जा बि माण्हू हिते मौजूद आहिनि पिताफिन जा बि माण्हू मौजूद आहिनि लुंड खानदान जा बि माण्हू मौजूद आहिनि सरगीर अहमद खान लुंड वेठो आहे समें जा भी मौजूद आहिनि हर ज़ात जा मौजूद आहिनि असांजो कंहिं ज़ात पात सां झेड़ो न आहे असांजो जेकॾहिं झेड़ो आहे त नसरुल्ला जे कातिलनि सां झेड़ो आहे ऐं झेड़ो करे रहंदासीं मां वरी बि उन ऑफिसरनि खे हुजे सखरदार हुजे सिंध जूं जेतिरियूं बारूं आहिनि पाकिस्तान जा जेतिरा बि वकील आहिनि नसरुल्ला सां गॾु आहिनि ऐं हू ऐं उनजी फैमिली जेतिरी हल्दा हलो